नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया शाइन टीवी न्यूज़। अवां खे शाइन टीवी न्यूज़ में भली कार। सालेपट रिपोर्ट मोहम्मद सचल मला सालेपट देसनड़ी में 104 चैनल वाजे पिछड़ी जे आबादगारनि जो गुज़िरियल 1 महीने खां एहतजाज जारी। एहतजाज कंदड़नि किरड़ शाबानी, हुसैन बख्श शाबानी, इस्माइल मंगरियो, गुलाम नबी ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां गुज़िरियल 1 महीने खां सरापा एहतजाज बणियल आहियूं। असां वटि पाणी न आहे पहुतो, असांजो चौपायो माल मरण लॻो आहे। एग्रीशन अमलो मुंड जे वॾनि ज़िमेदारनि खे पाणी विकिरो करे ॾियणु लॻो ऐं किथे पंहिंजे वहिंवारी ते वॾा रोल हणी ॾियनि पंहिंजा पेट भरण लॻा। असांजूं ज़मीनूं सुकी बंजर बणिजी वियूं आहिनि। उन्हनि जो इहो बि चवणु हो त असां हाई कोर्ट सखर बेंच में एग्रीशन जी लापरवाही ख़िलाफ़ पिटीशन दाख़िल कराई हुई। हाई कोर्ट सखर बेंच पुछड़ी जे आबादगारनि खे पाणी पहुचाइण जो हुकुम बि ॾिनो हो, पर एग्रीशन जे कन ते जूं बि कान चुरी। असां आबादगारनि पाकिस्तान जे सुप्रीम कोर्ट खे अपील था कयूं त एग्रीशन जे आला अफ़ीसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पाणी ॾिनो वञे।